ओम शांति। हाणे सब बाबा खे याद था करो। खुद की आत्मा समझी बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हि यादि ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। सर्वशक्ति स्वरूप, ज्ञान गुण शक्तियुनि सां संपन्न आत्मा। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा असांखे चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा ही धैर्यता पूर्वक हलणो खपे। जीवन में सदा ही धैर्यता पूर्वक हलणो खपे। अगर जीवन में धैर्य हूंदो त इंसान सुठी रीति जीवन में हली सघंदो आहे। जीवन में अगर धैर्य हूंदो त जीवन में माण्हू सुठी रीति हली सघंदो। अगर धैर्य न हूंदो त जल्दी सां हलचल में अची वेंदो। ये छा, हीअं छो, हाणे छा थींदो, हिन हीअं छो चयईं, हाणे छा कंदासीं, हीअं छो थियो। त जीवन में अगर धैर्य हूंदो त माण्हू सुठी रीति हली सघंदो, ऐं धैर्य न हूंदो त माण्हू हलचल में अची वेंदो है न। माण्हू जीवन में हलचल में अची वेंदो आहे न। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा यादि रखिणो आहे कि सदा धैर्यता पूर्वक हलो, अधैर्य न ठहो। जीवन में अगर असां सदा धैर्यता पूर्वक हलंदासीं त जीवन में असां सुखी रहंदासीं। ॿियनि खे बि शांती ॾेई करे हलंदासीं। अगर कोई भी ॻाल्हि थिए थी, हीअं छो थियो, हाणे छा थींदो, हिन हीअं छो कयईं, अगर इहा संकल्प हलंदा त असां अधैर्य थी वेंदासीं। और जीवन में अगर असांखे धैर्यता पूर्वक हलंदासीं, शांति सां हलंदासीं त भगवान सां मन भी जुड़ी सघंदो, बुद्धि भी ठीक रीति कम कंदो, बोल भी ठीक निकरंदा, कर्म भी ठीक थींदो वेंदो। कर्म भी ठीक थींदो न। तो बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा ये यादि रखणो आहे कि असांखे धैर्यता सां हलणो आहे। अगर धैर्यता सां हलंदासीं न, छो जो ॾिसो दुनिया में माण्हू अलाए कहिड़ी सोच सां अचे थो, अलाए कहिड़ी सोच सां तव्हां सां ॻाल्हाए थो, संबंध में अचे थो, अलाए कहिड़ी सोच आहे माण्हुनि जी। हाणे असांखे त न पतो, असां त सोचो भई ईअं ई कोई मिलणु आयो आहे, लेकिन उन्हनि जो इंटेंशन छा आहे, हू छा था चवनि, छा चवणु चाहींदा आहिनि। त दुनिया में अगर असां शांति सां सभु कुझु कमु कंदासीं, भगवान ते विश्वास रखी, भगवान खे पंहिंजो साथी ठाहे करे, त असांखे सही समय ते सही ॻाल्हि बुद्धि में टच थींदी कि हा हीअं हीअं ॻाल्हायो, हीअं हीअं करो। त ज़्यादा असांखे ख़ुशि बि न थियणो, ज़्यादा असांखे इन में बि न अचिणो आहे कि अरे कुझु सुठो थी वियो त ज़्यादा हुन भाव में बि न वञो। कुझु ख़राबु आहे, कुझु ग़लति आहे त हुन में हा हुल्लो बि न करिणो।
शांति सां परमात्मा सां गॾु हर ॻाल्हि खे ॾिसणो आहे, हर ॻाल्हि खे सम्झणो न, शांति सां परमात्मा खे यादि करे हर ॻाल्हि खे ॾिसणो आहे, हर ॻाल्हि खे सम्झी करे हलणो आहे। त हुन सां छा थींदो, असांखे यथार्थ ॻाल्हि सम्झ में अची वेंदी कि छा आहे शान। असांखे यथार्थ ॻाल्हि सम्झ में अची वेंदी कि छा आहे शान। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे धैर्यतापूर्वक कमु करिणो आहे। त धैर्यता अर्थात शांति सां, हलचल में न अची करे, शोर शार में न अची करे भॻवान खे यादि करे हलंदासीं त सही समय ते असांखे भॻवान जी मदद मिली वेंदी। सही समय ते असांखे भॻवान जी मदद मिली वेंदी। भॻवान जी मदद क्या, भॻवान जी मदद वठण जो तरीक़ो छा आहे? रड़ियूं मारण सां भॻवान जी मदद थोरी मिलंदी है न। असां हा हल्लो कंदासीं त थोरी भॻवान जी मदद मिलंदी। भॻवान जी मदद कंहिंखे मिलंदी आहे? जेको शांति रहंदो आहे, जंहिंजो मन शांति रहंदो आहे, जेको सभु बोझ भॻवान ते मन में कोई ॻाल्हि न रखे, कोई बि अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि आहे सभु भॻवान खे ॾेई करे हले है न। इन करे त चईंदा आहिनि भई माण्हू रोज़ सुबुह जो भॻवान खे यादि थो करे न, रोज़ सुबुह जो भॻवान खे यादि थो करे माण्हू। कर्म कंदे हुए बि माण्हुनि खे भॻवान खे यादि करे हलणो खपे। कर्म कंदे हुए बि भॻवान खे यादि करण सां छा थींदो आहे, कर्म कंदे हुए बि कोई बोझ अची वञे, कोई ॻाल्हि अची वञे त असां तुरंत परमात्मा खे ॾेई सघूं। कोई बि ॻाल्हि अगरि असांजे जीवन में अची वई कर्म कंदे हुए, कर्म क्षेत्र में ही त ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि न, ईअं ई थोरी ईंदियूं। कर्म क्षेत्र में ही तो ॻाल्हियूं ईंदियूं न। त बाबा असांखे चवनि था कर्म कंदे हुए जीवन में कोई ॻाल्हि अची वञे त उहो ॻाल्हि खे तव्हां पार करे अॻियां हली सघो। हुन ॻाल्हि में तव्हां हलचल में न अचो। उहो कॾहिं थींदो? जॾहिं तव्हां धैर्यतापूर्वक भॻवान खे यादि करे कमु कंदो, शांति सां, हलचल में न अचो। कोई तव्हांजो कोई सुठी ॻाल्हि थिए या कोई बुरी ॻाल्हि थिए, असांखे हलचल में न अचिणो आहे न। असांखे ॾाढो धैर्यतापूर्वक जीवन में कमु करिणो आहे, ॾाढो ई सुठी रीति सां जीवन में हलणो आहे। त असांखे उन समय छो माण्हू त सोचदो आहे न भई कॾहिं कॾहिं कोई ॻाल्हि अची वेंदी आहे त माण्हू सोचदो आहे कि तव्हां त एॾा भॻवान खे मञंदा आहियो, एॾो पाठ पूजा कंदा आहियो, ऐं अचानक कोई ॻाल्हि अची ऐं असां हलचल में अची वियासीं है न कि न। लेकिन अगरि असां शांत हूंदासीं, धैर्यतापूर्वक हलंदासीं त बाबा असांखे चवनि था अगरि तव्हां शांति सां, धैर्यता सां हलंदव त तव्हांखे भॻवान जी मदद अवश्य ई मिलंदी है न। ऐं हमेशह सभु कुझु भॻवान जो सम्झी करे हलो। हर सिचुएशन खे पार करण लाइ असांखे सभु कुझु भॻवान खे यादि करे, भॻवान जो सम्झी करे हलंदासीं न त छा थींदो? अगरि सभु कुझु भॻवान खे यादि करे, भॻवान जो सम्झी करे हलंदासीं त असांखे भॻवान कॾहिं बि कोई चीज़ जो बोझ न थींदो। कॾहिं बि ईअं न थींदो मूंसां ईअं थी वियो, मुंहिंजे ॿारनि सां ईअं थी वियो, मूंसां ईअं कीअं थी वियो, छो जो मुंहिंजो त कुझु आहे ई न। मुंहिंजो शरीर बि भॻवान जो, ॿार बि भॻवान जा, घर बि भॻवान जो। अॼु सोचियो अगरि कोई कंहिंखे कुझु ॾेई वेंदो आहे संभालण लाइ या ॿिए कंहिंजो कुझु हूंदो आहे, तव्हांखे हुन यूज़ करणु ॾिनई, तव्हां वरितो न लेकिन हुन तव्हांखे ॾिनई, त
त तव्हां छा कंदव? तव्हां छा कंदव जीवन में? अॼु हुन तव्हांखे ॾिनई कि ये तव्हां यूज़ करो, तव्हां घुरियो न हुनखे, तव्हां यूज़ करे करे उहो ख़राबु थी वियो, तव्हां छा चईंदव कि ये त ख़राबु थी वियो। तव्हां थोरी टेंशन कंदव, छो जो तव्हां त घुरियो ई न हुयो। या चलो घुरियो बि, हुन तव्हांखे ॾिनई बि, हुन तव्हांखे चई भई इहा वठि, तूं घुरे थो तूं वठि, जॾहिं ज़रूरत पई त मां वठी वठंदुमि। त तव्हां सोचो न, ठीकु आहे, जॾहिं ज़रूरत पई त वठी वठो, हाल फ़िलहाल त असां यूज़ करूं आराम सां। त जीवन में बि ईअं ई आहे। अॼु तव्हां चओ था सभु कुझु भॻवान ॾिनो अथई, पति, ॿार, घर, पैसो भॻवान ई ॾिनो अथई। अगरि भॻवान ई वठी वरितई, भॻवानु अची करे तव्हांखे चए हाणे मूंखे इहो पैसो ॾियो, मूंखे पंहिंजे कम में लॻाइणो, है न? भॻवानु अची करे चए हाणे तव्हां पति पत्नी न, हाणे मुंहिंजे कम में मददगार ठहो, मां जीअं चवां उअं हलियो, है न? माण्हू चईंदा आहिनि न, इहो पैसो बि भॻवानु ॾिनो अथई, मूंखे एॾो सुठो पति ॾिनो अथई, एॾा सुठा ॿार ॾिना अथई, भॻवान जो शुक्र आहे। ऐं तव्हांखे भॻवानु अची चए कि हाणे न इहो पैसो ॾियो मूंखे, मुंहिंजे कम में लॻायो, मूंखे न ॾियो पर मां जीअं चवां थो उअं कम में लॻायो, तव्हां ॾेई सघंदा आहियो भॻवान खे? न, भॻवानु चए कि हाणे इहो पैसो मां हाणे अहिड़ी संस्था खोलणु चाहींदो आहियां जंहिंमें मुंहिंजे हिसाब सां माण्हू ज्ञान ॿुधनि, मूंखे यादि करनि। त तव्हां सभु पैसो ॾेई छॾंदव हुनखे, हुनजे नाम करे सघंदा आहियो? भॻवानु चए हाणे तव्हां पति पत्नी जे संबंध में न रहो, हाणे तव्हां मुंहिंजा ॿार ठही करे भाउ भेणनि जे रूप में रहो, मतिलबु विकार में न वञो। पहिरियों त पति पत्नी जे रूप में माण्हू घर संभालंदो हुयो न, मां पति आहियां, मां पत्नी आहियां, त ईअं हलो, मुंहिंजे घर ईअं हलंदो। लेकिन हाणे भॻवानु चए थो कि हाणे तव्हां पति पत्नी जे रूप में न रहो, हाणे मुंहिंजा ॿार ठही करे रहो, त भाउ भेण थी वियो न, ऐं मां जीअं चवां थो उअं ई कमु करो, मां जीअं चवां थो हाणे उअं ई कमु करो। त बाबा असांखे त तव्हां करे सघंदा आहियो छा? न, जीअं माण्हू चए कि हाणे पति पत्नी जे संबंध सां तव्हां पाठ न वॼाईंदव, हाणे भाउ भेण थी करे पाठ वॼायो। हिन घर में बि हाणे मुंहिंजे नाम जो सत्संग शुरू करो, ज्ञान शुरू करो, तव्हांजे ॿारनि खे बि चओ हाणे मुंहिंजो ज्ञान वठनि, करे सघंदा आहियो। त दुनिया में हिकु इंसानु अहिड़ो आहे न, भॻवानु जॾहिं हिन सृष्टि ते ईंदा आहिनि त हुन भॻवान जे शरीर में, भॻवानु जॾहिं हुनजे शरीर में आयो त उहो त सुठो भलो गृहस्थी हुयो, हुनजा त ॿार बि हुया, हुनखे त धंधो बि हुयो, ऐं भॻवानु अची करे हुनजे शरीर में हुनखे चए थो कि हाणे तव्हां ही सभु कुझु जेको बि कारोबार आदि आहे, हाणे सभु कुझु मुंहिंजे नाम करे, मां जीअं चवां थो उअं हलायो। भई कोई इंसान की एॾो करोड़पति, उहो पंहिंजे पति पत्नी पंहिंजे ॿारनि सां गॾु आराम सां घुमे खाए, ऐं हिकदमि सां कोई अंदरि आत्मा अची चए थी, भॻवान जी आत्मा अची चए थी कि बसि हाणे इहे पैसो घुमण खाइण में पाइण में वेस्ट न करो, हाणे मूंखे मूंखे पैसा खपनि तव्हांजा, मूंखे हिन पैसनि सां ॿियनि जो कल्याण करिणो, त तव्हां करे सघंदव। त लेकिन दुनिया में हिकु अहिड़ो इंसानु आहे जंहिं हीअं कयो अथई, हुन पंहिंजो पैसो ॿारनि खे बि न ॾिनई, भई ॿार न पिया मञनि कि असां इहो ज्ञान न वठंदासीं, भॻवान खे यादि न कंदासीं, असांखे त इहा शादी करणी आहे, घुमणो आहे, खाइणो आहे, पीअणो आहे।
तव्हांजे ॿारनि खे तव्हां चओ घुमो खाओ पीओ न, मूवी सीरियल न ॾिसो, पढ़ाई लिखाई करो ऐं सत्संग करो, भॻवान जो नाम वठो, तव्हांजा ॿार मञदा? चईंदा छा मम्मी सॼो ॾींहुं पाठ कराईंदी रहंदी आहे। त ईअं ई जॾहिं भॻवानु हिन सृष्टि ते आयो, जंहिं शरीर में आयो, उनखे चई भई तूं हाणे हीअं कर, पंहिंजे ॿारनि खे बि चओ कि मुंहिंजो ज्ञान ॿुधे, मूंखे यादि करे। त हुननि जे ॿार न मञई न, त हुन इंसान पंहिंजे ॿारनि खे रुपयो न ॾिनई, हुन इंसान पंहिंजे ॿारनि खे रुपयो न ॾिनई, सभु कुझु भॻवान जे नाम करे, भॻवान जे नाम जी संस्था खोले छॾी, पोइ भॻवानु जीअं चए पियो उहो कंदो पियो वञे। छोकी भॻवानु हुनखे, हाणे तव्हां त चओ त सभु कुझु भॻवानु ॾिनो अथई, भॻवानु अचानक अची करे तव्हां खां वठी बि सघंदो आहे, पोइ तव्हां मुंहिंजो छो था? सम्झो कोई माण्हू चईंदो न कि असां वटि त एॾा पैसा आहिनि, असां त करोड़पति आहियूं, सभु कुझु भॻवान जो ॾिनल आहे। सम्झो अगरि हुननि जा पैसा घटि बि थींदा विया या हिकदमि सां गिरावट ईंदी हुई, त पोइ माण्हू मुंझनि छो, माण्हू घबराइनि छो? उन समय तव्हां ईअं छो न, उन समय इंसान ईअं छो थो सोचे कि हल ठीकु आहे, भॻवान ई मूंखे पति ॾिनो हुई, चल ठीकु आहे, हाणे वियो भॻवान वटि, भॻवान वटि त न वेंदो, हुनजी आत्मा ॿियो जनम वठणु वेंदी आहे। चलो मूंखे भॻवान घर बार ॿार ॾिना हुई, चलो ठीकु आहे, हाणे भॻवानु ॼाणे हुनजो कमु, है न? त कॾहिं बि सदा इहे सम्झो मां जो आहियां, जहिड़ो आहियां भॻवान जो ई आहे, मूंखे जो आहे जेतिरो बि आहे भॻवान ई ॾिनो अथई, हाणे भॻवान जी मर्ज़ी जो बि, वैसे त असांजे कर्मनि अनुसार असांखे मिलंदो आहे, लेकिन हाणे अगरि असां ईअं सोचंदासीं त असां हाणे कर्म त थी विया, उहो त छॾो, हाणे त भॻवान खे यादि करे हलूं न, त हीअं सोचे हलो सभु कुझु भॻवान जो आहे, चल ठीकु आहे, भॻवानु मूंखे इहो घरु ॾिनो अथई त मां हिन घर में बि सुठी रीति रहां, भॻवानु अॼु मूंखे इहो खाइण लाइ ॾिनो अथई त मां हिन रोटी खे बि सुठी रीति खायां, भॻवानु मूंखे इहे ॿार ॾिना अथई, कहिड़े बि स्वभाव संस्कार वारा आहिनि, चल भॻवान जा ॿार आहिनि न, हल ठीकु आहे, कहिड़ा बि आहिनि, हल ठीकु आहे, हल। त तव्हां कॾहिं बि अहिड़े ॿारनि खे मारंदव न, डांटदव न, त बाबा जैसे चवनि था कि जीवन में असांखे न सदा इहे यादि रखिणो आहे कि असांखे पंहिंजे जीवन में कॾहिं बि, असांखे पंहिंजे जीवन में कॾहिं बि हलचल में न अचिणो, वो कॾहिं न अची सघंदव तव्हां हलचल में जॾहिं तव्हां प्रैक्टिकल में सभु कुझु भॻवान जो सम्झी करे हलो। चल भॻवानु ॿार ॾिनई, हाणे ॿार कहिड़ो बि आहे, कहिड़े बि स्वभाव संस्कार वारो, असांखे जे सम्झो कोई पड़ोसी जो ॿार तव्हांखे संभालण लाइ ॾेई वञे, तव्हांखे कोई पड़ोसी जो ॿार संभालण लाइ ॾेई वञे, तव्हां छा कंदव? तव्हां सोचो न ठीकु आहे, जेतिरा ॾींहं आहे जीअं आहे पाल, ईअं ई था सम्झो कि चल ठीकु आहे, जहिड़ो आहे भॻवान जो ॿार आहे, चल ठीकु आहे, जहिड़ो आहे पालो वॾो, भॻवान खे यादि करे पालो, हुनजो सम्झी करे पालो, त तव्हां कॾहिं बि ॿारनि सां तंग न थींदव। तव्हां जॾहिं कंहिं ॿार खे पंहिंजो सम्झंदा आहियो न, तॾहिं तव्हां हुन सां तंग थींदा आहियो, तॾहिं तव्हां हुनखे मारंदा आहियो, तॾहिं तव्हां हुनखे डांटंदा आहियो, तॾहिं तव्हां ख़ुदि खे परेशान थी वेंदा आहियो। कॾहिं कॾहिं कोई इंसान ख़ुदि एॾो परेशान थी वेंदो आहे, सोचता है मुंहिंजा ॿार ई आहिनि, कॾहिं कॾहिं कोई इंसान ईअं सोचतो न मुंहिंजा ॿार ई आहिनि, त उहो ॾाढो हुनखे परेशानी थी वेंदी आहे। त बाबा चवंदा आहिनि कि इहे कॾहिं न सोचो मुंहिंजा ॿार ई आहिनि, तव्हां सोचो इहे सभु भॻवान जा ॿार आहिनि,
सभु भॻवान जा ॿार आहिनि ऐं असांखे भॻवान ॾिना अथई पालण लाइ। ये मुंहिंजो पति न आहे, इहे भॻवान जो ॿार आहे। ये मुंहिंजो पति न आहे, इहे भॻवान जो ॿार आहे ऐं मूंखे हिनखे संभालणो। ईअं न कि भई भॻवान जो ॿार आहे त माण्हू चवंदा आहिनि हाणे विकारी दुनिया आहे, माण्हू त विकार जे वश थी करे बुरा कर्म कंदा आहिनि, लेकिन भॻवान त न चए थो विकार जे वश थी करे बुरा कर्म करो। चलो तव्हांखे ॿार पैदा करिणो आहे, चलो ठीकु आहे, लेकिन रोज़ रोज़ विकार में न वञिणो है न, रोज़ रोज़ विकार में न वञिणो। हिन सां आत्मा जी वैसे त भॻवान त चईंदो वञो ई न, छोजी हाणे मां अहिड़ी दुनिया ठाहियां थो जंहिंमें विकार हूंदो ई न आहे। भई हाणे कलयुग खां पोइ सतयुग जी दुनिया अचण वारी आहे, हुन दुनिया में त विकार सां ॿार पैदा थींदा ई न, हुन में त आत्मा जी शक्ति खपे। त भॻवान त असांखे चए थो कि हाणे विकार में न वञो, भॻवान त असांखे चईंदो कि हाणे विकार में न वञो। वो तो द्वापर कलयुग में भी तव्हांखे वञिणो हुयो त सिर्फ़ु ॿार पैदा करण लाइ, बाक़ी जो दुनिया में एॾी गंदगी आहे, इन सां केॾो आत्मा खे दुख थींदो आहे, केॾो आत्मा खे परेशानी थींदी आहे। त इन करे असांखे भॻवान जी असांखे नियम मर्यादा सिखाया अथई, जो भॻवान असांखे शिक्षा ॾिनी अथई, उहा शिक्षा असांखे जीवन में धारण करे हलणी आहे ऐं उहा शिक्षा सदा ई असां सां गॾु रहे। उन जे लाइ असांखे सदा ई परमात्मा खे यादि करे पंहिंजो जीवन जीअणो आहे। ऐं हाणे भॻवानु आयो आहे, चए थो ठीकु आहे मां तव्हांखे सभु कुझु ॾिनो, त हाणे सभु कुझु मुंहिंजी राय ते हलो, मुंहिंजी मत जे हिसाब सां पंहिंजा ॿार संभालो, पंहिंजो पति संभालो, पंहिंजा घर बार संभालो, जो करिणो अथव मुंहिंजे हिसाब सां करो, पंहिंजी मत न हलायो, विकारी मत न हलायो। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। बाबा खे यादि करो, ओम शांति, ओम शांति।